Bismillahirrahmanirrahim. Assalamu alaikum. My name is Mohammad Sharif. You are watching Sindhi Knowledge Factory channel. दोस्तों अॼु जी क्लास में असीं पास्ट टेंस जे मुतलिक़ हिकु एक्सरसाइज़ ठाही आहे जंहिंजे बारे में पढ़ंदासूं। यानी कि असां जेको कुझु पास्ट टेंस में पढ़ी आया आहियूं पैसिवाइज़ लाइ पास्ट इंडेफिनाइट पास्ट कंटिन्यूअस चाहे उहो पास्ट परफेक्ट ई हुजे इन्ही ते असीं हिकु एक्सरसाइज़ ठाही आहे। जंहिं एक्सरसाइज़ जे अंदरि अॼु अव्हांखे हिंट पिणु ॾींदो हलंदुसि। हिन हिंट जी मदद सां अव्हां चाहे टेस्ट में हुजो चाहे अव्हां एग्ज़ामिनेशन हॉल में हुजो किथे बि हुजो जेकॾहिं अव्हां हिन हिंट खे यादि करे वरितो या अव्हां हिन हिंट खे सम्झी वरितो त अव्हां पास्ट टेंस जो पैसिवाइज़ कॾहिं बि ग़लति न करे ईंदव। चाहे इन्ही सेंटेंस जी अव्हांखे मीनिंग अचे न अचे चाहे पास्ट टेंस जो पैसिवाइज़ MCQs में हुजे फिल इन द ब्लैक्स हुजे कीअं बि हुजे कहिड़ी तरह बि हुजे अव्हां पास्ट टेंस जो पैसिवाइज़ 100% जेको आहे सही करे ईंदा। न फ़क़ति अव्हां सही करे ईंदा बल्कि जिन्हनि खे अव्हां ही हिंट ॾिनी उहे बि पास्ट टेंस जो पैसिवाइज़ 100% जेको आहे सही करे ईंदा। इहो सभु सिखण खां पहिरीं मुंहिंजी हिकु रिक्वेस्ट आहे जेकॾहिं अव्हां असांजे चैनल खे अञा ताईं नाहे सब्सक्राइब कयो त हींअर ई असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं साथ ई बेल आइकन वारे बटण ते पिणु क्लिक करियो त जीअं अव्हांखे असांजी नेक्स्ट अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन मिली सघे। जेकॾहिं अव्हां असांखे सपोर्ट करणु चाहो था त हिन वीडियो खे हींअर ई लाइक करियो। स्टार्ट कंदा आहियूं हिन क्लास खे। सभ खां पहिरीं असांखे इहो मालूम हुअणु खपे त पास्ट टेंस चवंदा छा कया आहिनि। पास्ट टेंस असां उन्ही वक़्त खे चवंदा आहियूं जेको माज़ी में मुकमल थी हुजे यानी हर उहो वक़्तु जेको गुज़री चुको हुजे तंहिंखे असीं पास्ट टेंस चवंदा आहियूं। पास्ट टेंस जे अंदरि असां छा छा पढ़ियोसीं। पास्ट टेंस जे अंदरि असां सभ खां पहिरीं पास्ट इंडेफिनाइट टेंस यानी कि पास्ट सिंपल टेंस बि अव्हां चई सघो था इन्ही खे असीं पढ़ियोसीं। इन्ही खां पोइ असीं पास्ट कंटिन्यूअस टेंस देन असीं पास्ट परफेक्ट टेंस हिननि टेंसनि खे असीं पढ़ियोसीं। गॾु असां एक्टिवाइज़ ऐं पैसिवाइज़ ॿई पढ़ियासीं। फॉर्मेशन पिणु पढ़ी हुईसीं। अॼु असां एक्सरसाइज़ जे मुतलिक़ ॻाल्हि कंदासूं त एक्सरसाइज़ में असीं छा सिखंदासूं। एक्सरसाइज़ जे अंदरि अव्हांखे पास्ट इंडेफिनाइट पास्ट कंटिन्यूअस ऐं पास्ट परफेक्ट जा पैसिवाइज़ में कुझु एग्ज़ाम्पल ॾींदुसि ऐं अव्हांखे हिंट ॾींदुसि। इन सां गॾोगॾु इन्हनि एग्ज़ाम्पलनि जी असां जेको आहे हल कंदासीं ऐं असां सिखंदासीं त इहो हल कीअं निकितो। उमेदु करां थो त अव्हांखे हीअ क्लास तमामु पसंदि अचण वारी हूंदी। जेकॾहिं अव्हांखे हीअ क्लास पसंदि अचे त असांजी वीडियो खे अव्हां लाइक कजो। स्टार्ट कंदा आहियूं। सभ खां पहिरीं असीं पास्ट टेंस जे एक्सरसाइज़ नंबर 1 सां स्टार्ट कंदा आहियूं। क्वेश्चन नंबर 1 असां वटि आहे शी हैड ड्राइविंग कार। शी हैड ड्राइविंग कार। इन्ही खां पोइ असां वटि 4 ऑप्शन आहिनि यानी कि हीअ MCQs जो हिकु सुवालु आहे। असांखे छा हिते चूज़ करिणो आहे। असांखे हिते ॾिसणो आहे त इन जो सही सेंटेंस कहिड़ो आहे। असां वटि सेंटेंस आहे शी हैड ड्राइविंग कार। हीअ एक्टिवाइज़ आहे जंहिंजो असांखे पैसिवाइज़ ॻोल्हणो आहे त हिन मां पैसिवाइज़ कहिड़ो सही आहे। अच्छा हिंट जी ॻाल्हि करियो। हिंट में असां वटि इहो आहे त हिन सेंटेंस में असांखे छा ॻोल्हणो आहे। हिन में असांखे ॻोल्हणो आहे बीन। बीन छा लाइ ॻोल्हणो आहे त हिते हैड अचे पियो। शी हैड ड्राइविंग कार यानी कि हीअ जेको जुमिलो आहे हीअ जुमिलो असां वटि छा जो आहे। हीअ असां वटि पास्ट परफेक्ट जो हैड जो अचे पियो। हैड अचे पियो त मतिलबु हीअ असां वटि छा जो आहे पास्ट परफेक्ट जो जुमिलो आहे। त असांखे छा ॻोल्हणो पवंदो बीन ॻोल्हणो पवंदो। पहिरें सेंटेंस में ॾिसूं बीन आहे कोन्हे। असांखे सेंटेंस जी माना नथी खपे। असांखे सेंटेंस पढ़ण जी ज़रूरत ई कोन्हे। असांखे छा फॉलो करिणो आहे। असांखे फॉलो करिणो आहे बीन। पहिरें सेंटेंस में बीन आहे जी न यानी कि पहिरियों ग़लति आहे छॾे ॾियो। ॿिए सेंटेंस में बीन आहे जी न छॾे ॾियो ग़लति आहे। टें सेंटेंस में बीन आहे जी आहे। टें सेंटेंस में बीन आहे त हीअ असांजो जुमिलो छा हीअ असांजो जुमिलो सही आहे यानी कि हीअ C 10 नंबर वारो जुमिलो असांजो सही आहे। चौथे नंबर में बीन आहे जी हा। हाणे असां वटि हिते कंफ्यूज़न थी वई त आख़िर सही कहिड़ो आहे। टियों आहे चौथों आहे। ॿिन्ही में बीन आहे। हिते अव्हां ॾिसो हैड आहे
हिते अवां ॾिसो हेज़ आहे, हेज़ जेको आहे असांजो प्रेज़ेंट में अचे थो ऐं हेड जेको आहे असांजो पास्ट में अचे थो। त असां वटि जुमिलो कहिड़ो सही थींदो, पास्ट वारो, छो जो असां वटि हेल्पिंग वर्ब छा जो आहे, पास्ट जो आहे। त असां वटि छा आहे, 3 नंबर वारो जेको सेंटेंस आहे इहो असां वटि बिल्कुलु सही आहे। उमेद करे सघूं था त अव्हांखे फस्ट जेको हिंट हुई उहो सम्झ में अची वेंदी। हाणे क्वेश्चन नंबर 2 जी ॻाल्हि कंदा आहियूं। डिड यू सेंड मैसेज, डिड यू सेंड मैसेज, इन्ही में बि असां वटि 4 ऑप्शन आहिनि। 4 ऑप्शन खां पहिरीं असांखे हिंट मालूम करणी आहे त असांखे छा ॻोल्हणो आहे। असांखे ॻोल्हणो आहे वाज़ या वर। असांखे छा ॻोल्हणो आहे, वाज़ या वर, इन ॿिनि मां को बि हिकु ॻोल्हणो आहे। छो वाज़ ऐं वर ॻोल्हणो आहे, छाकाणि हीउ छा जो जुमिलो आहे, पास्ट इंडेफिनाइट जो टेंस आहे। जीअं हिते डिड अचे पियो, डिड किथे ईंदो आहे, पास्ट इंडेफिनाइट में। पास्ट इंडेफिनाइट में हुजे एक्ट वाइज़, असां हुनजो पैसिवाइज़ में छा कंदासीं, वाज़ या वर खे ॻोल्हींदासीं। हाणे वाज़ ऐं वर कीअं ॻोल्हींदासीं, हिते ॾिसो मैसेज आहे, ऑब्जेक्ट छा आहे, मैसेज यानी कि सिंग्युलर, मैसेजिस हुजे हा यानी कि प्लूरल हुजे हा, त असीं छा हिते ॻोल्हणो आहे, वर। हिते मैसेज आहे सिंग्युलर, त असांखे छा ॻोल्हणो आहे यार, सिर्फ़ु वाज़ खे ॻोल्हणो आहे। अच्छा, वाज़ पहिरें में अचे पियो, वाज़ मैसेज बीइंग सेंट बाय। ॾिसो हिते बीइंग अचे पियो, छॾे ॾियो, हीअ असांजो ग़लति आहे, छो जो हिते बीइंग अचे पियो। ॿिए में वर मैसेज बीइंग अचे पियो, बीइंग असांखे नाहे ॻोल्हणो, सिर्फ़ु असांखे छा ॻोल्हणो आहे, वाज़ या वर। टे में वाज़ अचे पियो, वाज़ मैसेज सेंट बाय यू, जी बिल्कुलु अचे पियो। हिते ॾिसो वाज़ मैसेज सेंट बाय यू, हीअ असांजो सेंटेंस बिल्कुलु सही आहे। उमेद करियूं था त तव्हांखे हीअ जेको पॉइंट हुई इहो बि तव्हांखे सम्झ अची चुकी हूंदी। हाणे हलूं था क्वेश्चन नंबर 3 ॾांहुं। क्वेश्चन नंबर 3 में आहे वर वी प्लेइंग फ्लोवर्स। प्लेइंग यानी कि फोर्थ फॉर्म अचे पई वर्ब जी, त असां छा कंदासीं, हीअ जेको जुमिलो आहे हीअ आहे पास्ट कंटिन्यूअस जो, छो जो फोर्थ फॉर्म ऑफ वर्ब आहे त असां हिन खे पास्ट कंटिन्यूअस टेंस जो जुमिलो चवंदा आहियूं। वर वी प्लेइंग फ्लोवर्स, अच्छा हीअ प्लेइंग आहे, फ्लोवर्स आहे, अच्छा इन जो असांखे पैसिवाइज़ ॻोल्हणो आहे। पैसिवाइज़ लाइ हिन में असां वटि हिंट छा आहे, हिंट इहो आहे असांखे छा ॻोल्हणो आहे, बीइंग। अच्छा असांखे सेंटेंस में छा ॻोल्हणो आहे, सिर्फ़ु असांखे बीइंग ॻोल्हणो आहे। अच्छा पहिरें क्वेश्चन में पहिरें आंसर में ॾिसूं, आहे बीइंग, जी न, छॾे ॾियो। ॿिए में बीइंग आहे, जी न, छॾे ॾियो। टे में बीइंग आहे, जी हा बिल्कुलु असां वटि टे में बीइंग मौजूदु आहे, छा ई सही आहे। अच्छा इन खां पहिरीं असीं चौथों ते चेक करियूं, चौथे में बि बीइंग आहे, बिल्कुलु सर चौथे में बि बीइंग आहे। त असां वटि जो सेंटेंस कहिड़ो सही आहे, टियों सही आहे या चौथों, इन लाइ असां छा कंदासीं, हिकु दफ़ो वरी क्वेश्चन खे रिवाइज़ कंदासीं। वर वी प्लेइंग फ्लोवर्स, फ्लोवर्स आहे, प्लूरल आहे, त असां हिते छा ॻोल्हींदासीं, प्लूरल लाइ असां छा इस्तेमालु कंदा आहियूं, वर। त हिते असांजे ॿिन्ही जुमिलनि में वर किथे आहे, जी सर इहा चौथे में वर आहे। त असांजो जेको जुमिलो सही कहिड़ो आहे, चौथों आहे, बिल्कुलु। इन लाइ हिकु ॿी हिते मिस्टेक थियल आहे, उहा मिस्टेक इहा हिते फ्लोवर्स आहे न, हिते बि बिल्कुलु फ्लोवर्स थींदो, वर सां फ्लोवर्स ग़लति आहे, लेकिन हिते फ्लोवर्स थींदो, या मां हीअ पॉइंट यादि करे छॾियो। वर फ्लोवर्स बीइंग प्लक्ड बाय यू, हीअ असांजो जुमिलो सही आहे। एक्सरसाइज़ नंबर 1 खे असीं हिकु दफ़ो ॿीहर हिन खे रिवाइज़ कंदा आहियूं। जेकॾहिं असां वटि पास्ट परफेक्ट जो जुमिलो हुजे त असांखे बीइंग ॻोल्हणो आहे। इन सां गॾोगॾु असां ऑब्जेक्ट खे ॾिसंदासीं त ऑब्जेक्ट छा आहे, सिंग्युलर आहे या प्लूरल आहे। जेकॾहिं सिंग्युलर हुजे त असां वाज़ जो इस्तेमालु कंदासीं, जेकॾहिं प्लूरल हुजे त असां वर जो इस्तेमालु कंदा आहियूं। उमेद थी क्लियर अव्हांखे थी चुको हूंदो। जेकॾहिं पास्ट इंडेफिनाइट टेंस जो हुजे त असांखे सिर्फ़ु वाज़ ऐं वर इस्तेमालु करिणो आहे। ऐं वाज़ ऐं वर असां कीअं इस्तेमालु कंदा आहियूं, वाज़ जेको आहे असां सिंग्युलर लाइ ऐं वर जेको असां प्लूरल लाइ इस्तेमालु कंदा आहियूं। सिंग्युलर या प्लूरल छा हुजे, ऑब्जेक्ट हुजे, ठीकु आहे। ऐं असां जेकॾहिं ॻाल्हि करियूं पास्ट कंटिन्यूअस टेंस में, त इन लाइ असां पैसिवाइज़ लाइ छा इस्तेमालु कंदा आहियूं, बीइंग। अच्छा बीइंग इस्तेमालु कंदा आहियूं। इन सां गॾोगॾु असां छा कंदासीं, वाज़ ऐं वर खे बि ॾिसंदासीं। उमेद करियां थो तव्हांखे एक्सरसाइज़ नंबर 1 जेको आहे तमामु पसंदि आई हूंदी ऐं क्लियर थी चुकी हूंदी। हिंट तव्हांखे बिल्कुलु पसंदि आई हूंदी ऐं तव्हांखे सम्झ बि आई हूंदी। जेकॾहिं तव्हांखे हिंट किथे सम्झ न आई हुजे या तव्हांखे किथे का डिफ़िकल्टी हुजे, किथे तव्हांखे का मुश्किलात हुजे, तव्हां असांखां पुछी सघो था, व्हाट्सअप जे थ्रू पुछी सघो था, कमेंट करे पुछी सघो था। हाणे हलूं था एक्सरसाइज़ नंबर 2 ॾांहुं।
एक्सरसाइज नंबर 2। एक्सरसाइज नंबर 2 में असां वटि फर्स्ट एक्टिवाइज़ आहे आई प्लेड क्रिकेट। आई प्लेड क्रिकेट इन जुमिले खे ॾिसी सम्झी विया हूंदा त हीउ जुमिलो असांजो पास्ट इंडेफिनाइट टेंस जो आहे। छो त हिते न वाज़ आहे, न वर आहे, न हेड आहे, हेल्पिंग वर्ब में को कुझु बि न आहे, त असां हिते छा चवंदासीं, हीउ छा जो जुमिलो आहे, हीउ जुमिलो आहे पास्ट इंडेफिनाइट टेंस जो। इन लाइ असां पैसिवाइज़ जो जुमिलो कीअं ठाहींदासीं, क्रिकेट वॉज प्लेड बाय मी। हाणे सम्झण जी कोशिशि कंदा आहियूं। आई जेको आहे अव्हां जो लास्ट में हलियो वेंदो, मी थी वेंदो, सब्जेक्ट ऑब्जेक्ट थी वञे थो, ठीकु आहे। इन खां पोइ प्लेड आहे, प्लेड ई रहंदो। क्रिकेट असांजो फ़क़ति हिकु आहे, क्रिकेट्स कोन्हे, क्रिकेट आहे। इन लाइ असीं हिते वाज़ जो इस्तेमालु कयो आहे। उमेद तव्हांखे क्लियर थी चुको हूंदो त असां हिते वाज़ जो इस्तेमालु कयोसीं। वाज़ इन लाइ इस्तेमालु कयोसीं छाकाणि त असां सिंगुलर जी ॻाल्हि करे रहिया आहियूं। जेकॾहिं असीं प्लूरल ऑब्जेक्ट जी ॻाल्हि करियूं आहे त हिते असीं वर जो इस्तेमालु करियूं आहे। क्वेश्चन नंबर 2, यू वर नॉट प्लकिंग फ्लावर्स। हिते ॾिसो प्लकिंग आहे, उमेद सां सम्झी विया हूंदा त प्लकिंग ING जेकॾहिं वर्ब में हुजे त असां छा चवंदा आहियूं, हीअ फोर्थ फॉर्म ऑफ वर्ब। ऐं हीउ जेको जुमिलो आहे हीअ कंटिन्यूअस जो। हिते वर आहे त असां इज़ीली सम्झी वियासीं वर जेको आहे असांजो पास्ट में ईंदो आहे। त यू वर नॉट प्लकिंग फ्लावर यानी कि हीउ जुमिलो जेको आहे पास्ट कंटिन्यूअस टेंस जो नेगेटिव आहे। इन जो असीं पैसिवाइज़ कीअं ठाहींदासीं, पैसिवाइज़ ठाहिण लाइ असां चवंदासीं अ फ्लावर वाज़ नॉट बीइंग प्लक्ड बाय। हिते प्लक्ड थींदो प्लक्ड बाय यू। उमेद सम्झी विया हूंदा। यू जो असां अगरि चेंज करियूं, यू जो ऑब्जेक्ट बि यू ई रहंदो आहे। हिते हिकु मिस्टेक आहे, हिते ऐं प्लक्ड कोन्हे लिखियो तकड़ जे करे। हिते छा थींदो, अ फ्लावर वॉज नॉट बीइंग प्लक्ड बाय यू। ठीकु आहे, चलो ख़ैर ॿिए सेंटेंस में असीं ॾिसंदा आहियूं। क्वेश्चन नंबर 3, अहमद हैड ब्रोकन कंप्यूटर। हिते थर्ड फॉर्म ऑफ वर्ब आहे ऐं गॾु हैड जेको आहे असांजो हेल्पिंग वर्ब आहे। इन हेल्पिंग वर्ब ऐं असां वर्ब खे ॾिसी करे सम्झी वियासीं त हीअ असांजो पास्ट परफेक्ट जो जुमिलो आहे। इन जो असीं छा ठाहींदासीं, अ कंप्यूटर हैड बीन ब्रोकन बाय अहमद। असां पहिरीं बि सिखिया आहियूं जेकॾहिं असीं पास्ट परफेक्ट जी ॻाल्हि करियूं त असां हैड बीन जो इज़ाफ़ो कंदा आहियूं। हिते छा थी वियो, अ कंप्यूटर हैड बीन ब्रोकन बाय अहमद। वाज शी ड्राइविंग कार, वाज शी ड्राइविंग कार ही जुमिलो आहे पास्ट इंडेफिनाइट जो इंट्रागेटिव में। इन जो असीं पैसिवाइज़ छा ठाहींदासीं, वाज कार बीइंग ड्राइव्ड बाय वाज कार बीइंग ड्राइव्ड बाय हिज। एक्टिवाइज़ में हैड दे किल्ड कैट। इन जो पैसिवाइज़ छा ठाहींदासीं, हैड अ कैट बीन किल्ड बाय देम। उमेद करियूं था त अव्हांखे हीउ जेको बि असीं कुझु पढ़ियो, जेको बि असीं कुझु सम्झो, अव्हांखे सम्झ में अची चुको हूंदो, अव्हांखे पसंदि बि आयो हूंदो। अव्हांखे हीउ जेको बि असां अव्हांखे हिंट ॾिनी, अव्हांखे हिंट बि अव्हांखे बिल्कुलु पसंदि आई हूंदी। इंशाल्लाह असां हाणे नेक्स्ट क्लास में मिलंदासूं। तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़। सिंध बारा जियन सिंधी टोपी अज बारा जियन इहा सिंध नदी रीता सिक भरी